अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु असां ॻाल्हि कंदासीं फेसबुक ते कंहिं बि नंबर खे ब्लॉक कीअं कजे। तव्हांखे मां इन जे करे सेखारियां पियो, हिन जो मक़सदु इहो आहे त काफ़ी छोकिरा हूंदा आहिनि जेके छोकिरियुनि खे फेसबुक ठहियलु हूंदो आहे छोकिरियुनि जो, त उन्हनि खे परेशान कंदा रहंदा आहिनि व्हाट्सअप में पंहिंजो फेसबुक ते अची या उन्हनि ॾे मैसेज कंदा आहिनि, उन्हनि ॾे फ़ोटू मोकिलींदा आहिनि, उन्हनि खे मतिलबु छोकिरियुनि खे परेशान कंदा आहिनि। ठीकु आहे न। जे वरी को पंहिंजो दोस्त हुजे छोकिरो, उनखे बि जेकॾहिं परेशान कनि था त हीअ वीडियो उन्हनि जे लाइ आहे। तव्हां हिन वीडियो खे ॾिसो ऐं हिन वीडियो खे ॾिसण खां पोइ तव्हां अहिड़नि माण्हुनि खे ब्लॉक लिस्ट में रखो। फेसबुक ते बि तव्हां उन्हनि खे ब्लॉक लिस्ट में रखो। जीअं मुंहिंजो वीडियो मुंहिंजे चैनल ते अपलोड थियलु आहे, उन में मां सम्झायो आहे त जेको आहे सो कंहिं बि नंबर खे पंहिंजो कीअं ब्लॉक कजे त उनजी कॉल न अचे। ठीकु आहे न। उन ई जेको आहे सो हिसाब सां हिन में वरी मां तव्हांखे सेखारियां पियो त फेसबुक ते उनखे अॻिले जेको आहे सो दोस्त खे तव्हां ब्लैकमेलर खे तव्हां कीअं जेको आहे सो ब्लॉक रखो फेसबुक में। ठीकु आहे न। उनजी ID खे तव्हां ब्लॉक रखंदव, उनजी न तव्हां वटि SMS ईंदो, न लिंक ईंदी उनजी का, न वरी को उनजो फ़ोटू ईंदो। ठीकु आहे न। त उनजे लाइ हलूं था पंहिंजे फेसबुक में। जीअं तव्हां हिते पंहिंजे फेसबुक में आया हो त हितां उनजो तव्हांखे नालो यादि रखिणो हूंदो। ठीकु आहे न। मिसाल तव्हांखे जेको परेशान करे थो न, उनजो तव्हां नालो यादि रखो। ठीकु आहे। मां तव्हांखे वरी बि ॾेखारियां थो। हिते तव्हांखे सॉरी हिकिड़ो पोइ हिते हलो, तव्हांखे हितां तव्हांखे उहो पंहिंजो दोस्त ॾिसणो हूंदो त कहिड़ो आहे। ठीकु आहे न। जीअं असां हितां मिसाल ते मां तव्हांखे ॾिसां थो, कामरान अली आहे, कामरान अली। ठीकु आहे। हीअ तव्हां हुनजो फ़ोटू ॾिसो, उनखां पोइ कामरान अली। ठीकु आहे। तव्हांखे बि मिसाल जेको परेशान करे उनजो नालो तव्हां खणी अचे ऐं बैक हली करे मथे जेके 3 लाइनूं नज़र अचनि थियूं उन्हनि ते कयो क्लिक। हाणे हिते अचो तव्हां सेटिंग में, हीअ ॾिसो सेटिंग जो ऑप्शन आहे, सेटिंग ते असां कयोसीं क्लिक। ठीकु आहे। उनखां पोइ तव्हां ॾे हाणे हिते तव्हांखे हीअं ॻोल्हणो पवंदो हेठि जिथे बि ब्लॉकिंग लिखियलु हुजे। हाणे हीअ ॾिसो ब्लॉकिंग लिखियलु आहे। हीअ काफ़ी सारे दोस्तनि खे ख़बर न आहे, मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां त कीअं आहे हिन में ब्लॉकिंग जो कमु। ठीकु आहे। हाणे हिन ते तव्हां क्लिक कंदव ब्लॉकिंग ते। हाणे ॾिसो तव्हांखे साफ़ु नज़र अचे थो एड टू ब्लॉकड लिस्ट। ठीकु आहे। त हाणे हिते तव्हां उहो नालो लिखंदव उनजो। हाणे लिखंदासीं असां कामरान अली। ठीकु आहे। हीअ थी वियो कामरान अली। असां हिनखे सर्च कयोसीं। ॾिसो तव्हांखे मथे ई मथी साइड सां ई नज़र अचे थो कामरान अली, त तव्हां हुनखे कंदव ब्लॉक। हेॾऊं ॾिसो हर हिकु नंबर ते जंहिंजो बि कामरान नालो आहे उन ते ब्लॉक लिखियलु आहे, त असां हिनखे मथे खे कंदासीं ब्लॉक। ठीकु आहे। हाणे जेको ॻाढ़े पटीअ ते लिखियलु आहे ब्लॉक, तव्हां हिन ते कयो क्लिक। हाणे ॾिसो पहिरियां ही एड टू ब्लॉकड लिस्ट ख़ाली हुई, मूं वटि को बि ब्लॉक लिस्ट में न हुयो। हाणे हीअ दोस्त कामरान अली ब्लॉक लिस्ट में अची वियो आहे। ठीकु आहे न। त अहिड़ी तरह सां तव्हां बि उन ब्लैकमेलर खे ब्लॉक लिस्ट में रखे सघो था। हीअ दोस्त मां ईअं तव्हांखे एग्ज़ाम्पल ते ॿुधायो आहे, एग्ज़ाम्पल में। ठीकु आहे। हिनखे मां हितां ई अनब्लॉकड कंदुमि। ठीकु आहे। त हाणे हिते वरी असां क्लिक कयोसीं, हीअ ॾिसो लिस्ट ख़ाली थी वई पंहिंजो ब्लॉकड वारी, त हुनखे मां हटाए छॾियो। पर मां अहिड़ी तरह सां तव्हांखे ॿुधायां थो त फेसबुक ते बि तव्हां कंहिं बि दोस्त खे पंहिंजो ब्लॉक करे सघो था। उमेदु आहे त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कंदा। तव्हांजी महिरबानी। अल्लाह हाफ़िज़।